कपड़ा कतरे सतरे दाला कल जने जिंदा पान तड़पना अज मरी चुका ब्यादा इन्हनि खे गुसल कल जने जिंदा पांच बेल कपड़ा पाईंदा अज मरी चुका ब्यादा इन्हनि खे पांच बेल कपड़ो कफन वारो पाराइन कल जने जिंदा घुमंदा फिरंदा अज मरी चुका जनाजे की सूरत में लाश की सूरत में खंडे दे प्यान काठी बना कल घर में विहारियों वेठा अज मरी चुका वारो वारो दी पे अल्लाह जी अमानत अल्लाह जे हवाले को मदा जनाबे श्रीयो ने मदा भत करे मदा गिला थी पे वारो को अल्लाह जी अमानत अल्लाह जे हवाले को कब्र जे हवाले को ये मित्र ये मात ये दोस्त ये अहबाब मरण बाद में तुझे मुझे जनाजे के खड़ी वनी कब्रिस्तान कब्र में पुजाइंदा अल्लज़ीना असाबतुम मुसीबा क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। अञा वरी आवाज़ साफ़ छो यो वक्त विसारियो तो सभिनी दे वक्त अचणो आहे या सभिनी दे घड़ी अचणी आहे अचणी आहे कन न ॻाल्हायो ई नथा मां वाइदन में लफ़्ज़ दोहराईंदो त साईं मोहम्मद इब्राहिम जे वाइदो ॿुधण जे लाइ तव्हां हिते गॾु थिया सुभाणे साईं मोहम्मद इब्राहिम जे जनाज़े नमाज़ लाइ गॾु थींदो अॼु साईं मोहम्मद इब्राहिम जीअरो आहे तव्हीं ॾिसो था साईं इब्राहिम खे त खिलो था ऐं मुस्कुरायो था सुभाणे साईं मोहम्मद इब्राहिम जो लाश कफन में ॾिसी अखियुनि मां नीर हारींदो अॼु साईं मोहम्मद इब्राहिम जीअरो आहे कुर्सीअ ते विहारे स्टेज ते विहारे वाइज़ था करायो सुभाणे साईं मोहम्मद इब्राहिम जे जनाज़े कुल्ला ॾेई कब्रिस्तान कब्र जे हवाले कढूं अल्लाहुम तकासुर हत्ता ज़ुरतुमुल मक़ाबिर कल्ला सौफ़ तालमून सुम्मा कल्ला सौफ़ तालमून कल्ला लौ तालमून इल्मल यकीन लतरवन्नल जहीम सुम्मा लतरवन्नहा इल्मल यकीन सुम्मा लतुसअलुन्न यौमइज़िन अनिल नईम। अञा वरी आवाज़ संभालो यार एक दफो जिंदगी मिली आ वरी न मिली अफ़हसिबतुम अन्नमा खलक़नाकुम अबसा व अन्नकुम इलैना ला तुरजऊन फ़क़ाल अल्लाहुल मलिकुल हक़ ला इलाहा इल्ला व रब्बुल अर्शिल करीम वमन यदउ मअल्लाहि इलाहन आखर ला बुरहान लहु फइन्नमा हिसाबुहु इंद रब्बिह इन्नहु ला युफ्लिहुल काफिरून वक़ुल रब्बि इग़फिर वरहम 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 व अन्त खैरुर राहिमीन। अञा वरी आवाज़ साफ़ खुदा जो वास्तो तो संभालो एक दफो जिंदगी मिली आ वरी न मिली के मुआ मोटिया न बा को कबर में वापस थियो शो लापरवाह थिया शो बेख्याला थिया जेको करणो तो करे वठो
दुनिया में आया ये सा नेकिन जे लायो नेकिन कमाण जी मेहनत दुनिया में सा आया सवाब कमाण जे लायो सवाब कमाण जी मेहनत दुनिया में आया ये सा जन्नत कमाण जे लायो जन्नत कमाण जी मेहनत ए छाती आसा मुसलमान ये दुनिया जे चटे में पागल दिया हूं दुनिया जे रंगन दुनिया जे मस्तिन मानन के पागल बनाए छड़ियो ए साथिया मुसलमानो जोड़नो तो जमीन कमान दे जोड़नो तो पैसन वजान दे जोड़नो तो बंगला जान दे ये बंगला ये जमीना ये जायदादों ये पैसा ये बच्चा ये बार या कौम ये कबीले ये पाड़े ये इलाके ये तेरे जीना खबर क़यामत में तोखे कमीना दमल साले कमीना तोखे खबर क़यामत में कमीना द कुरान मजीद जा हाँ हाँ पढ़ने वाला आवाज कमीना तिलावत वाला आवाज कमीना तोखे खबर में कमीना तन्ने क्यों कमीनियों नमाज कमीनी अलमाल वल बनून ज़ीनतुल हयातिद दुनिया वल बाक़ियातुस सालिहात अञा वरी आवाज़ ये थुका खाइंदा इते बंगला जायूं जमीना पैसा ये बच्चा बार इते रह वेंदा कब्र में कमल दी कुरान मजीद वारी ज़ात दी कब्र में कमी दी तो नमाज वारी ज़ात कमी दी कब्र में कमी दा तो अमल साले कमी दा मेहरबानी करे नेक मेहरबानी करे नमाजी मेहरबानी करे जन्नत कमाण की कोशिश असानी असल जिंदगी हुआ जन्नत वारी जे जन्नत वारी जिंदगी के बयान करे अल्लाह फरमायो वलिमन खाफ मकाम रब्बी जन्नतान फबअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकल्लिबान लगे तो ताजी पेंट्री लो थी भैया लगे तो ताजो यूपीएससी टींदो करे लगे तो तागे निंड पासा वरता है नारे तकबीर अज़मत कुरान शान मुस्तफा शान सहाबा शान अहल बैत नारे तकबीर अजीज वसानी जिंदगी होडों वारी काडों वारी गालायो ही न था जन्नत वारी जिंदगी असा हिते शो चरिया थिया ये केड़ी है जिंदगी हिते मटे जा मेहमान भी ना खबर ही नथी पे वेठे वेठे मानू मरी दा वने कचहरी कंदे कंदे मानू किरी दा पो कोटे गमे दो वने किंजा गुर्दा फैलदा जन किंजे दिमाग जी रग दी फाटे ये केड़ी जिंदगी है जे जिंदगी जे कट मौत ही मौत आ हुआ जिंदगी कमायो जे जिंदगी में मौत आई वडे आवाज सा जो सुभान अल्लाह अञा ईमानी जज्बे सा है मौत ते आई हेदे वते तो मौत मानन के मारिंदो हाजी साहब हाजी इमदादुल्लाह फरपुर एकड़ी जसे में अजीब गाल के चें असा जे पाड़े जो करो नौजवान यो मोटरसाइकिल काए रोड ते वियो बार बाईपास दे एडो खतरनाक एक्सीडेंट थियो जो थडे दियो नौजवान मरी त वियो पर बेचारे जो लाश भी जरियूं जरियूं थियो मालिक जो व्याज बेचारे के रुमाल में गंड वेड़े खणी आया गोठ वारा चवन पिया तो खोलियो तो सयूं ॾिसूं तो सयूं खणी अचण वारा चवन पिया तो छा ॾिसंदो वेचारे जो मुंह चिथाड़जियो आहे वेचारे जो जिस्म सॼो भॼी पियो आहे बाहूं भॼी पियूं आहिनि जंघा भॼी पियूं आहिनि पेट फाटी पियो आहे
वेचारो ॾिसण जहिड़ो ई न आहे। ॿुधाए पियो त वेचारे खे न गुस्ल ॾियरायूं न कफ़न पारायूं, ईअं ई रुबाल में गंढ वेड़ो पियो, नमाज़ जनाज़ा अदा कराए वरी इहा ई गंढ क़ब्रिस्तान क़ब्र जे हवाले। इहा ज़िंदगी आहे दुनिया वारी, जंहिंते असां मस्ती कई आहे, जंहिंते असां वॾाई कई आहे, जंहिंते तकबुर कयो आहे, जंहिंते गुरूर कयो आहे, ज़िंदगी इहा अथव दुनिया वारी। खुदा जा बानऊ मेहनत कयो आख़िरत वारी ज़िंदगी जे लाइ, जन्नत वारी ज़िंदगी जे लाइ। फरमाइयो ज़वाता फबई आलाए रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। अञा वॾे आवाज़ सां, अञा ईमानी जज़्बे सां, जिंदगी जन्नत वारी मा तश्तही अंफुसुकुम वलकुम फिहा मा तदऊन नुज़ुलन मिन गफूरिर रहीम। नबी सैयद फरमायो अल्लाह जन्नत जी दिलनि खे जन्नत में रिमोट कंट्रोल बनाए छॾींदो। हे जन्नत जी रुॻी इरादो कंदा त जेकर फल फ्रूट खाइजा यकदम फलन फ्रूटनि जा सोन जा ॾीश भरिजी अची वेंदा। हे जन्नत जी इरादो कंदा जेकर खीर पीजे सोन जा जग खीर जा भरिजी साम्हूं अची वेंदा। फीमा ईमानी तजरियात फबई आलाए रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। अञा वरी आवाज़ सां अल्लाह फरमायो ॿिया त जन्नत में खोड़ मज़ा तो हूरा भी विहारियो तमाम, गिल में गालीचा भी रखिया तमाम, टूल विहारा भी रखिया तमाम। रब फरमायो ॿियूं त घणियूं ई नेमतूं जन्नत में, पर वॾे मां वॾी नेमत जन्नत में इहा रखी तमाम जो जॾहिं बि तव्हां ख़्यालु करो त असां अल्लाह जो दीदार कयूं, असां पंहिंजे रब जी ज़ियारत कयूं। अल्लाह ताला फरमायो बिना देर जे 70,000 नूर जा पर्दा परे कराए जन्नत खे। उन माल जो उते जो ते पंहिंजो मां अल्लाह दीदार कराईंदोमांस। फमन कान यरजू लिक़ाअ फलियअमल अमलन सालिहा वला युश्रिक बिइबादति रब्बी अहदा। जन्नत में ॿिया त घणा ई मज़ा आहिनि, पर घड़ीअ घड़ीअ पंहिंजे रब जो दीदार बि आहे। अज़ीज़ो असुल ज़िंदगी असांजी होॾों वारी आहे, होॾों जी तयारी कयो। अॼु कहिड़ा कहिड़ा इरादो था की इंशाअल्लाह निमाज़ पढ़ंदा, चो इंशाअल्लाह बच्चनि ॿारनि खे बि निमाज़, ख़ुदा जा बानो निमाज़ जा पाबंद थियो। अल्लाह जी ज़ात जो कसम आहे, हेॾे निहारियो, हे क़ुरान मजीद मुंहिंजे हथनि में आहे। नबी सही फरमायो जेको निमाज़ नथो पढ़े इहो क़यामत जे ॾियारे फिरौन सां गॾु वेंदो। अञा मां मथे थी रखां मथां पोइ वेसाब कयो। नबी सही फरमायो जेको निमाज़ नथो पढ़े क़यामत जे ॾियारे निमरूद सां गॾु वेंदो। साईं फरमायो बेनिमाज़ी काफ़रनि सां गॾु उथारिया वेंदा, काफ़रनि सां गॾु जहन्नम जी बाहि में उछलाया वेंदा। अञा बि निमाज़ न पढ़ो त हे तव्हांजी हालत। खुदा जा बानो संभालियो पाण, निमाज़ जा पाबंद थियो, मस्जिदियूं आबाद कयो, क़ुरान जा आशिक़ थियो। छॾियो अथव रब जो दर, तॾहिं त परेशान लॻा पिया आहियूं।
मां वाइदन में चवंदो आहे को अबे खे नाराज़ करे वो खुश रही सके तू ॻाल्हायो नथा को मां खे नाराज़ करे वो खुश रही सके तू को उस्ताद मुर्शिद खे नाराज़ करे वो खुश रही सके तू पोइ जेको पंहिंजे रब खे नाराज़ कंदो पंहिंजे रसूल खे नाराज़ कंदो उहो कीअं खुश रहंदो अॼु अल्लाह कावड़े अल्लाह सां अॼु अल्लाह सां को नाराज़ आहे अज़ाब वञनि ई नथा करोना जहिड़ो अज़ाब वरी माकड़ जो अज़ाब वरी महांग पारो अज़ाब अञा ताईं महांग भले थी वरी बरसात ने ॿोॾनि वारो अज़ाब ओ मुंहिंजा अज़ीज़ो इहा असांजी बदअमाली जो नतीजो आहे इहो असांजे गुनाहनि जो नतीजो आहे इहा निमाज़ न पढ़ण जी नहुसत आहे अॼु इरादो कयो थो मथे खणी चओ इंशाअल्लाह पंहिंजे रब जे सॾ ते डोड़ंदा ऐं डुकंदा जी निमाज़ मस्जिद शरीफ़ में पढ़ंदा कंदो महिनत सभु अचो अल्लाह ॾे अचो बचड़ा ॿार नंढा वॾा पोड़ा जवान सभु वठी अचो पंहिंजे नियाणियुनि खे घरनि में निमाज़ पढ़ायो पंहिंजनि ज़ालनि खे घरनि में निमाज़ पढ़ायो ऐं क़ुरान जी तिलावत करायो अल्लाह जी ज़ात जो कसम आहे दुनिया वारी ज़िंदगी बि तव्हांजी बिश्त बणिजी वेंदी निमाज़ ऐं क़ुरान जे करे आख़िरत वारी ज़िंदगी बि आराम वारी बणिजी पवंदी महिनत जी ज़रूरत आहे महिनत कयो दुनिया लाइ केॾी था महिनत कयो दीन जे लाइ महिनत तव्हां नथी थिए महिनत कयो दीन जे फैज़ खे हलाइण जे लाइ वाइज़ कयो रुॻी असांजे मथां वाइज़ ज़रूरी न आहिनि तव्हांजे मथां बि लाज़िम कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास हिक ॿिए खे तामुरून बिल मारूफ व तनहून अनिल मुनकर हिक ॿिए खे निमाज़ लाइ चओ हिक ॿिए खे गुनाहनि खां झलियो इहो सभिनी जे मथां कमु आहे सभिनी जे मथां लाज़िम आहे तंहिंजे करे ओ मुंहिंजा अज़ीज़ो मां मिंथ करण आयो मां तव्हांखे झोल झलण आयो ख़ुदा जो वास्तो जल्दी नेक थियो जल्दी नमाज़ी थियो जल्दी पंहिंजो अल्लाह परचायो रीझायो ईअं न थिए जो क़बर क़यामत में रोईंदा वतो पोइ कोई फ़ाइदो न थींदो हयाती ते को एतबार न आहे मां हाणे वियुसि कंडियारे आख़िरी ॻाल्हि ॿुधो त दुआ करो अल्लाह मूंखे ॿुधाइनि पिया अची साईं इब्राहिम नौजवान न चोटीअ जा ज़ोर ॾेई पसंदि जी घरवारी वरिती ऐं उहा घरवारी वरते वरी उन जे लाइ करोड़नि जो बंगलो तयारु कयईं फर्स्ट क्लास VIP ॾींहं जो 12:30 वॻे कुंवार खे वठी आयो अची बंगले में विहारे ॾाढो चवनि पिया जो ख़ुशि हो साईं हर हेॾे पियो भॼे ख़ुशीअ में हर होॾे पियो भॼे ख़ुशीअ जी इंतिहा न पसंदि जी घरवारी मिलियसि हुन दोस्त खे भाकुर पाए वरी हुनखे बि भाकुर पाए हुनखे मिठाई खाराए वरी हुनखे बि मिठाई खाराए हेॾे भॼी वरी होॾे पियो भॼे होॾे भॼी वरी होॾे यको भॼ भॼा में ख़ुशीअ में ईअं घुमंदे घुमंदे शाम जो 5 वॻे वीचारो किरी पियो अल्लाह चऊं असां जल्दी खयोंसि वीचारे खे अस्पताल आयासीं डॉक्टरनि खां रनियूं निकिरी वियूं डॉक्टरनि चयो त हिनखे मेजर अटैक पइजी वियो आहे हिन जी सॼी दिलि फाटी पई आहे हिन खां ख़ुशी बर्दाश्त न थी आहे हाणे हिन जे बचण जो इम्कान घटि आहे दुआ कयो असां इलाज कयूं था 2 कलाक चऊं डॉक्टर ने इलाज कयो आख़िर वीचारे घोट जो जनाज़ो कढी ॾिनो ॿुधाइनि पिया जी साईं जॾहिं घोट जो जनाज़ो खणी जंज में पहुतासीं जंज में रोज राड़ो अल्लाह ख़ुशी गमीअ में तब्दील थी वई कुंवार त वीचारी घोट खे ॾिसी जनाज़े जी सूरत में रोई रोई वीचारी बेहोश थी किरी पई कुंवार वीचारी रोई रोई बेहोश थी वई घोट जो अबू मां बेहोश घोट जे भाइरनि खे बेहोशी अदोरा भेनरुनि खे ॿुधाइनि पिया जीअं माण्हू त रोअनि पिया पर ईअं पिया सम्झूं त ॼण बंगलो बि रोए पियो नए बंगले में नई घरवारी सां पसंदि वारी ज़ाल सां वीचारे खे हिकिड़ी राति बि कचहरी जी नसीब न थी उहा राति 9 बजे वीचारे खे बंगले में कढी वञी कब्रस्तान क़बर जे हवाले करे आयासीं ख़ुदा जा बानो इहा ज़िंदगी आहे इहा हयाती आहे तंहिंजे करे अॼु मां तव्हांखे मिंथ थो कयां अॼु मां तव्हांखे मेड़ थो कयां अॼु मां तव्हांखे गुज़ारिश थो कयां ज़िंदगी ख़बर न आहे कॾहिं साथ छॾे तंहिंजे करे इरादो कयो इंशाअल्लाह गुनाहनि खां तौबा कईसि कहिड़ा कहिड़ा इरादो पको था कयो चओ इंशाअल्लाह गुनाहनि खां तौबा कईसि चओ अल्लाह असांजी माफ़ी चओ अल्लाह असांजी माफ़ी चओ अल्लाह असांखे माफ़ कर चओ अल्लाह असांजी तौबा मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो
अजु इरादो कयो जो नेक थींदास चो इं न चो तो सुभाणे नेक थियूं परीहं नेक थियूं तरीहं गुनाह छॾींदास कुराड़ा थियूं पोइ नेक थियूं हज कयूं पोइ नेक उमरा कयूं पोइ नेक इहो शैतान जो दुखु आहे अल्लाह जी ज़ात जो कसम आहे पकल मानी बि या नसीब हथ वारो गिरोह बि या नसीब अहिड़ो असांजे पाड़े में वाक़ियो थी पियो हिकिड़ो नौजवान वीचारो मजूरी करे शाम जो घर आयो घर भातियुनि खे वारो कयो मूंखे बुख लगी आहे मानी त ॾियो मानी ऐं भाॼी अॻियां रखियोसि हीअं गिरोह भञी भाॼीअ में ॿोड़े वात ते पुॼाए पियो अञा वात ते गिरोह पुॻो ई न वीचारे खे उल्टी आई उल्टी सॼी रत में भरियल रड़ियूं पइजियूं घर में तकड़ में खणी नौजवान खे अस्पताल पुॻा डॉक्टरनि खां रड़ियूं निकिरी वियूं चयूं त हिन नौजवान जो जेरो फाटी पियो आहे हिन जो इलाज शिकारपुर में न आहे सखर खणी वञूं या कराची ॿुधाइनि पिया अची साईं इब्राहिम जीअं ई वीचारे खे एम्बुलेंस में विझी असां सखर भगास अञा सखर पुगासीं न रस्ते में दम परवाज़ थियसि होॾे पकी मानी उते पई आहे भाॼी तयारु थियल उते पई आहे हथ वारो गिरोह वीचारे खां किरी पियो इहो तो जवान दुनिया जो जान छॾियूं वञे अञा कीअं वाइदो कजे तव्हां ॿुधायो तव्हां जेको तव्हांखे असर करे असां त थकी पिया आहियूं सची ॻाल्हि आहे होॾे भॼी वरी होॾे था भॼूं गाड़ी भजाए 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 हच थी पियाऊं पर साॻी ॻाल्हि साॻा चुग साॻा लाटूं ॿियो त छॾ निमाज़ पढ़ण लाइ बि मुस्लमान तयारु न आहिनि मां मिंथ थो कयां मां मिंथ थो मां मेड़ थो कयां मां गुज़ारिश थो कयां ख़ुदा जो वास्तो तो निमाज़ जा पाबंद थियो खुदा जो वास्तो तो कुरान जा आशिक थियो कुरान जी तिलावत कयो कमियूं कोतायूं सभिनी में आहिनि अॼु इरादो कयो इहे इंशाअल्लाह जो निमाज़ बि पढ़ंदा कुरान जी तिलावत बि कंदा थींदी मेहनत मूंखे ॾाढी ख़ुशी थी जो मां का घड़ी आयुसि तव्हांखे क़ुरान शरीफ़ ॿुधायां अञा बि दिलि चवे थी पढ़ां पर वरी सुभाणे ॿ टे प्रोग्राम गाॾी बि पाण थो हलायां थकावट बि आहे वरी सफ़र बि आहे मां भाऊ ज़ुबैर खे ॾाढो चयो त मूंखे वारो ॾियो पर हाणे ज़ोरक तुमज़ारी आहे काॾे वञूं वरी रही ज़िंदगी त इंशाअल्लाह ताला मुलाक़ात कंदासीं अल्लाह ताला अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए साईं गुलाम मुस्तफ़ा जी मेहनत अल्लाह क़बूल फरमाए सजी जमात जी मेहनत अल्लाह क़बूल फरमाए रब्बना आतिना फिद दुनिया हसनतुम व फिल आखिरति हसनतुम व क़िना अज़ाबन्नार अल्लाह साईं हां सब टे दफ़ा कुल अल्लाह शरीफ पढ़ो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम कुल अल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम कुल अल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम कुल अल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद अल्लाह से जेके भी इन इलाके में मर्द ऐं मायूं वफ़ात करे आहिनि अल्लाह से सभिनि जे रूहनि खे राहत नसीब फरमा ए इलाहुल आलमीन सभिनि जी क़ब्रनि खे बिश्त जो बाग़ बणा सभिनी जी क़ब्रनि खे जवाहिर रहमत में जगह नसीब फरमा ए इलाहुल आलमीन जेका भी जमात आई आहे जिन जा भी मिट माइट अज़ीज़ क़ारिब दोस्त अहबाब वफ़ात करे आहिनि समूरनि जे रूहनि खे राहत नसीब फरमा ए इलाहुल आलमीन असां जीअरनि जे मथां बि रहम जी नज़र फरमा ए इलाहुल आलमीन सभिनी खे निमाज़ लाइ क़बूल फरमा सभिनी खे मस्जिद लाइ क़बूल फरमा सभिनी खे कुरान मजीद लाइ क़बूल फरमा सभिनी खे दीनदारी लाइ क़बूल फरमा ए इलाहुल आलमीन सभिनी खे मरण खां पहिरीं मरण जी तयारी नसीब फरमा क़ब्र खां पहिरीं क़ब्र जी तयारी नसीब फरमा आख़िरत खां पहिरीं आख़िरत जी तयारी नसीब फरमा सभिनी खे जहन्नम जी बाहि खां बचा सभिनी खे जन्नतुल फिरदौस में जगह नसीब फरमा अल्लाह से अॼु जीअं हिन क़ुरान शरीफ़ जी बरकत सां असांखे हिन ॻोठ में जमो कयो थी वरी इन ई क़ुरान जे सदके असांखे जन्नत में कचहरी नसीब फरमाए अल्लाह से सभिनी खे मके मदीने जो दीदार करा सभिनी खे काबे जी ज़ियारत करा सभिनी खे रोज़े रसूल जी ज़ियारत करा ए इलाहुल आलमीन तू रहीमा तू करीमा तू राहिमीन असांजा हथड़ा क़बूल फरमा जेस ताईं दुनिया में रहे पक्को ऐं सचो मुसलमान करे रहा जॾहिं पाण ॾे घुराए कलमे वारो मौत शहादत वारो मौत निमाज़ वारो मौत असांखे नसीब फरमाइजां वसल्लल्लाहु ताला अला खैर खल्की मुहम्मद व अला आलिहि व सहाबी आमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।